बिनी जहानन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जश्न ईद मिलादुल नबी जे हवाले सां उडेरोलाल स्टेशन में मरकज़ी रैली गोट मोहम्मद अबड़ा खां पीर करामत अली नक्शबंदी जी अॻवानी में निकिती, जेका उडेरोलाल स्टेशन में अलाबख्श चौक ते पहुती जलसे जी सूरत अख्तियार करे वई आहे। सवें आशिकाने रसूल शरीक महफ़िल मिलाद के जलसे के इलाइक़े जा नामवर उलमाए कराम नात ख़्वान मुनकबत ख़ान ख़िताब करण फरमाईंदा, जॾहिं त आशिकाने रसूल लाइ लंगर और सबीरन जो पिण एहतमाम कयो वियो आहे। जॾहिं त जलसे लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जॾहिं त टाउन कमेटी इंतज़ामिया पारां सफ़ाई सुथराई जा पिण बहितरीन इंतज़ाम कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची